हालानी रिपोर्टर इमरान अली लाशारी नाले शम्सुद्दीन वल्द वजीर अहमद मंगरियो रहंदड़ गोड मोहम्मद मूसा मंगरियो तालका मेहरापुर ज़िलो नौशरो फ़रोज़ जी गुम थियण बाबति इतला अर्ज़ में तकड़ो कानूनी कदम खणी गुम थियल जी वापस करण जे लाइ अपील। अर्ज़दार नसरुल्लाह वल्द वजीर मंगरियो रहंदड़ गोड मोहम्मद मूसा मंगरियो तालका मेहरापुर ज़िलो नौशरो फ़रोज़ हद पुलिस थाणो कंडियारो साईं जिन जी ख़िदमत में अर्ज़ थो करियां त मुंहिंजो भाउ नाले शम्सुद्दीन तारीख़ 20/5/2024 खां लापता है। असां पंहिंजे वसआर मिटनि माइटनि दोस्तनि ऐं ॿियनि वास्ते वारनि वटां तमामु घणी ॻोल्हा कई आहे, मगर किथे बि को ॾस पतो न मिलियो आहे, जंहिं सबबु सॼो ख़ानदान तमामु घणी ॾुख ऐं परेशानीअ में आहे, छाकाणि त असांखे पंहिंजे भाउ जे अग़वा जो शक आहे, जंहिं लाइ साईं जिन जी ख़िदमत में इल्तिजा आहे त असांजी क़ानूनी मदद कई वञे ऐं गुम थियल शम्सुद्दीन मंगरियो खे वापसि करायो वञे त साईं जिन जी वॾी महिरबानी थींदी ऐं असांजो सॼो ख़ानदान परेशानी खां बची वञे। अर्ज़दार नसरुल्लाह वल्द वज़ीर अहमद मंगरियो मोबाइल नंबर 0302 430 9227।